माण्हुनि खां फुर कई। जवाबदारनि वारदात दौरान मज़ामत ते असद नाले शहरी खे गोली बि हई। वारदात जा CCTV फुटेज साम्हूं अचण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। वाक़े जा CCTV फुटेज टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अव्हांखे ॾेखारियो पिया। कराची जे डिफेंस ख़याबाने निशात ते चांहि जे होटल ते हथियारबंद फोरन पारां शहरनि खां फुरलुट कई वई। इन वाक़े जा वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर हबीब जमाली खां। हबीब, छा तफ़सील आहिनि अव्हां वटि? ही वाक़ियो जेको आहे ख़याबाने निशात वारे इलाइक़े में पेश आयो, पुलिस का कार्रवाई कई इन खां पोइ? जी बिल्कुल, ही कराची जो पोश इलाइक़ो आहे डिफेंस ख़याबाने निशात। इन ख़याबाने निशात में चांहि जी जेका होटल आहे उन होटल ते वेठल माण्हुनि खां हथियारबंदनि फुरलट कई आहे। इन पूरे वाक़े जा जेकी CCTV फुटेज आहिनि उहे बि मंजरिआम ते आया आहिनि। 3 मोटरसाइकिलनि ते 6 हथियारबंद जेके आहिनि उहे सुवार हुआ। उन्हनि चांहि जे होटल ते पहुची करे हथियारनि जे ज़ोर ते शहरियुनि खे यरगमाल बणायो ऐं हिन वारदात दौरान मज़ामत करण ते हिकु शहरी असद खे बि जेको आहे गोली हणी छॾी आहे, जेको ज़ख़्मी थियो आहे। ज़रियनि जो चवण आहे त हुनखे निजी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मजमूई तौर ते ज़रियनि तरफ़ां इहो ॿुधायो पियो वञे चांहि जे होटल में औरतुनि समेत ॿिया शहरी वेठल हुआ। मजमूई तौर ते 25 खां वधीक शहरियुनि खां फुरलट कई वई आहे। वारदात बैदि जेको आहे मोटरसाइकिल ते पोरू आसानी सां फरार थी विया आहिनि ऐं वेंदे वेंदे जेको आहे हिकु गाॾी खे बि जेको आहे उन्हनि टकर हयूं आहे। हिन CCTV फुटेज जेकी आहिनि उहे मंजरिआम ते अचण खां पोइ पुलिस तरफ़ां जांच शुरू कई वई आहे। पुलिस तरफ़ां इहो ॿुधायो वियो आहे त CCTV फुटेजनि जे मदद सां जवाबदारनि जी ॻोल्हा जेका आहे उहा कई थी वञे। हिन वक़्तु जेको जीअं रमज़ान जो महीनो जेको आहे उहो शुरू थी वियो आहे त मां मूंखे ॿुधाईंदो वञा त शहरी ऐं अफ़्तारी जे टाइम ते बि जेको आहे शहरनि खां फुरलट जा जेकी वाक़िया आहिनि उहे वधी विया आहिनि। घरनि ॿाहिरां शहरी जे टाइम ते वेहंदड़ जेकी शहरी आहिनि उन्हनि सां बि जेको आहे फुरलट कई वञे थी। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ही फुरजूं वारदातूं जेकी आहिनि उहे थी रहियूं आहिनि। ज़ाहिरी तौर ते जेको आहे पुलिस आहे उहा हिननि फुरवाकियुनि खे रोकण में कामयाबु नज़र न पई अचे। जी हबीब जमाली, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ। रोहिणी रेलवे स्टेशन मथे मालगाॾी जी हिकु बोगी पटड़ीअ तां लही वई। पंजाब खां कराची स्लीपर खणी वेंदड़ मालगाॾी जी बोगी पटड़ीअ तां लहण सबबि डाउन ट्रैक ब्लॉक थी वियो। 2 कलाकनि जी इमदादी कार्रवाइनि बाद डाउन ट्रैक बहाल कयो वियो। रोहिणी रेलवे स्टेशन वटि मालगाॾी जी हिकु बोगी पटड़ीअ तां लही वई।